खरीदार सही गुजरल तारीख ते अवां आया हो त फरियादी धुर कानपति हिन वारे फरियादी धुर कानपति अवां मुसलसल केस के फॉलो कयो था कीअं था ॾिसो हिन केस खे सही सॼो दुनिया ॾिसे थो कीअं ॾिसो 4 सालनि में हर कंहिंखे इहो ई लफ़्ज़ ॿुधाए थो फिर छा ॿुधाए छा था सम्झो साईं नेठ हली हली MPA हो हाँ वो MPA कोर्ट घुराईंदी त वेंदासीं या कहिड़े मसइलो आहे मुसलसल फॉलो था कयो केस खे करणु खपे छा छो माना फरियादी धुर न पई अचे छा करणु छा था सम्झो उन्हनि जो किसो आहे बाबा उन्हनि खां पुछा कयो असां हुनजो जवाबु छा ॾियूं छा चवंदोसीं अॼु केस जे हवाले सां तारीख़ थी हाँ मुसलसल केस हले पियो थो अदालतुनि में सॼे पाकिस्तान में केस हलियो आहे बाबा हर कंहिंखे पंहिंजो हक़ु आहे उहो केस पंहिंजो हलाए सघे थी असांजे ख़िलाफ़ु ऑर्डर थींदो असां हाई कोर्ट में वेंदासीं उन्हनि जे ख़िलाफ़ु ऑर्डर थींदो आहे हो हाई कोर्ट सुप्रीम कोर्ट वेंदा असां बि वेंदासीं इहो केस आहे जेसि ताईं हिन जो मुकमल हल न थींदो तेसि ताईं इहो केस पई छा चवंदो आहे अदालतुनि मां अदालत में हिकिड़े इंसान खे अदालत ते एतबार न हुजे हा त 4 सालनि ताईं हिन अदालतनि में अचूं था चाहे वो सुप्रीम कोर्ट हुजे चाहे वो हाई कोर्ट हुजे चाहे वो HK हुजे चाहे वो ADC कोर्ट हुजे अचूं था